लक्ष्मी नारायण भगवान की जय। प्यारी साथ संगत, जय जय नारायण 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 इहा स्तुति गाए करे सत्संग की शुरुआत था कयूं। ता सभिनी जो स्वागत है। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र ते सत्संग ॿुधी रहिया आहियूं। भक्ति जी व्याख्या। भक्ति छा है, भगत छा है, इहो असां ॿुधी चुका आहियूं। प्रेम छा है, प्रेमी छा है, भगत जो भगवान सां कहिड़ो रिश्तो हूंदो आहे, इहो सभु ॿुधी चुका आहियूं। भगत जी महिमा भी ॿुधी चुका आहियूं। भक्ति सर्वश्रेष्ठ इहो भी ॿुधी चुका आहियूं। तेॾी भक्ति जी महिमा ॿुधण खां पोइ अञा भगतन जे बारे में ॾाढी सुठी ॻाल्हि थी अचे। 72 नंबर सरो। नास्ति तेषु जाति विद्या रूप कुल धन क्रियादि भेद। भगतन में एक ॾाढी सुठी ॻाल्हि हूंदी आहे। जेतिरा भी भगत थी विया आहिनि अॼु ताईं, उन्हनि जे लाइ आयो आहे, जेतिरा थींदा अॻिते भी। भगतन जे विच में कंहिं भी प्रकार जो फर्क न हूंदो आहे, न जात जो, न विद्या जो, न रूप, न कुल, न धन, न क्रिया। पंहिंजे संसार में तो आहे बिल्कुल भेद ॾाढा आहिनि। केॾो भी ॻाल्हियूं कनि नेताऊं, राजनेताऊं कि जात पात असां मिटाए छॾी आहे, हाणे कोई जात पात कान्हे, त नओं भेद शुरू थी वेंदो। सीनियर ऐं जूनियर जो भेद, अमीर ऐं गरीब जो भेद, सुहिणे ऐं कारे जो भेद, चपरासी ऐं बाबू जो भेद। भेद त रहंदो संसार जेसिताईं आहे, छो त योग्यता जे अनुसार हर कंहिंखे कमु मिलंदो ऐं सम्मान मिलंदो, योग्यता पात्रता जे अनुसार। पर भक्ति अहिड़ी शइ आहे जो अगर चपरासी भक्ति करे ऐं ऑफिसर भक्ति करे त ॿई बराबर मञिया वेंदा आहिनि।
देवर्षिनाथ इहो तो चवणु चाहे भक्तिअ में भेद कोन हूंदो आहे, चाहे शूद्र करे चाहे ब्राह्मण करे। ईअं न चइबो कि ब्राह्मण जी भक्ति ऊंची आहे। हिते भक्ति बस भक्ति आहे, जेको बि करे। शूद्रनि में पाण वधीक रहिया भगत रविदास ऐं धनो सैनो सदनो, ते घटि जात वारा रहिया। त ब्राह्मण जी ॾाढी आलोचना थींदी आई आहे कि ब्राह्मण कुझु कोन कयनि, ब्राह्मणनि पंडित हाराइजी विया। पर ब्राह्मणनि में बि भगत त थी विया आहिनि न, इहो छो था भुलिजी वञूं। ब्राह्मण में भी भगत थिया आहिनि, क्षत्रिय में भी भगत थिया आहिनि, वैश्य व्यापारिन में भी भगत थी विया आहिनि, शूद्र में भी भगत थी विया आहिनि। गोस्वामी तुलसीदास केरु हो? ब्राह्मण। ब्राह्मण भगत जी मिसाल गोस्वामी तुलसीदास। राजा जनक केरु हो? क्षत्रिय। क्षत्रिय भगत जी मिसाल राजा जनक। तुकाराम संत व्यापारी वैश्य, वैश्य भगत जी मिसाल तुकाराम। निषाद केवट घट जात जो भगत। त भक्ति कोई भी तो करे सके, जात जो भेद इंदो ही कोने। अमीर गरीब ऊंची जात नीची जात जो भेद भक्ति में कोन थींदो आहे। बल्कि हिकिड़ो भजन आहे, बाबा जन ॻाईंदा हुआ, आंदो अलहो फ़क़ीरन न त केर अलाए जी ज़ात सुञाणे। भगत अहिड़ा महान थींदा आहिनि, उन्हनि जी जात त छॾियो, भगवान जी जात उन्हनि ॿुधाई असांखे कि भगवान केरु आहे। भगतनि त ॿुधायो, भगत न हुजनि त भगवान खे प्रगट केरु करे, केरु भगवान जी महिमा ॿुधाए। आंदो अलहो फ़क़ीरन न त केरु अलाए जी आक ॼाणे। केरु सुञाणे आहे भगवान खे। त भगतनि जी जात त गुम थी वेंदी आहे, पर भगवान जी जात प्रगट थी वेंदी आहे कि इहो केॾो महान आहे। तो देवर्षि नारद चए थो भक्ति जी इहा ख़ासियत। ज्ञान में भेद हूंदा अथव, श्रेणी, ऊंची श्रेणी, नीची श्रेणी, मीडियम श्रेणी, पर भक्ति में भेद समाप्त। जात जो भेद समाप्त, विद्या जो भेद समाप्त। चाहे कोई घटि पढ़ियल हुजे, वधीक पढ़ियल हुजे, भक्ति करण सां उहे बराबर थी वेंदा। ध्रुव भगत जेको बालक हो, नंढड़ो 5 साले जो, वो पढ़ियल लिखियल हो छा ॼण? उनजी उमिरि हुई खेॾण जी, स्कूल त वियो ई कोन। उनखे मिली, उन भक्ति कई। वतायो फ़क़ीर अनपढ़ हो, उन भक्ति कई। शबरी कहिड़ो पढ़ियल हुई, शबरी पढ़ियल लिखियल कोन हुई। तो भक्ति में न जात जो भेद आहे, न विद्या जो भेद आहे कि विद्या जे अनुसार वधीक पढ़ियल लिखियल जी भक्ति वॾी आहे, ईअं कान्हे। इहा ई त ख़ासियत आहे भक्तिअ जी। सिर्फ़ु भक्ति आहे त उहो ई इम्पोर्टेंट आहे। चाहे अनपढ़ हुजे, चाहे उनजी जात नीची हुजे, चाहे समाज में उनखे पुछंदा न हुजनि, शोषित वर्ग हुजे, भक्ति अगरि कयईं त उहो ऊंचो थी वेंदो, उहो भगत थी वेंदो। त न जात जो भेद, न विद्या जो भेद, न रूप जो भेद। इहो जलेबियुनि में थींदो अथव। जेका सुहिणी सुंदर जलेबी हुजे, उनखे चवंदव ऊंची आहे इहा थोरी, उनखे वधीक आदर सत्संग में। ऐं जेका सुंदर न हुजे ॾिसण में, उनखे तूं हेठि थोरो कमकार ॾिसजांइ पोइ। भेद आहे न माना हुते ज्ञान जे सत्संगनि में, भक्तिअ में न।
कुगड़ी का सुंदर कोन हुई, हनुमान बांदर रूप हो, विभीषण जे लाइ भी चवंदा आहिनि असुर कुल जो हो, ये सुंदर कोन हुआ, पर भक्ति करण जे करे ये सुंदर थी विया। छो त भक्ति रूप भी कोन ॾिसंदी आहे, रूप मायने ही न रखंदो आहे उते, न रूप न विद्या न कुल न खानदान जो कोई उते आहे न। प्रहलाद जो कुल त असुर कुल हो, पर स्वीकार थी वियो। ऐं न धन जो भेद भक्तिअ में कान्हे, गरीब भी भक्ति करे अमीर भी भक्ति करे, ॿिन्हिनि जी पंहिंजी अवस्था हुजे, पर ॿई बराबर आहिनि भगवान जी नज़र में। ऐं आनंद में ॿिन्हिनि खे बराबर आनंद मिलंदो। ये त भेद संसार में माण्हुनि कया आहिनि, गरीबी अमीरी जो भेद, कुल जो भेद, रूप जो भेद, विद्या जात, ये भेद संसार में आहिनि, पर धीरे धीरे सत्संगन में भी घुसी विया आहिनि ये भेद। सत्संगन में भी फर्क है, इन ही आधार ते धन जात कुल रूप ऐं क्रिया, क्रिया माना उन जा कर्म कहिड़ा आहिनि, धंधो कहिड़ो आहे, कमु छा कंदो आहे, इन आधार ते भी भेद पिया था हलनि संसार में। पर थियणु खपे कि सभु समान हुजनि। भगत भक्ति सभिनि खे बराबर करे छॾींदी आहे। गोपियुनि जी कहिड़ी क्रिया हुई, को सुठी क्रिया हुई छा ॼण, पर भक्ति कयनि उन्हनि त पास पइजी वियो। नास्ति तेषु जाति विद्या रूप, कुल धन क्रियादि भेद है। कोई भी कंहिं भी प्रकार जो भेद भक्तिअ में कान्हे। इहा ई ॾाढी सुंदरता आहे भक्तिअ जी। 73 नंबर श्लोक आहे, हिकु ई अखर जो श्लोक, सूत्र हिकु ई अखर, यस्तत दिया, यतस्त दिया, मतलब कि भगवान भगत जा हूंदा आहिनि, कुल जात भेद जा कोन हूंदा आहिनि। भगवान सिर्फ़ भगवान जा हूंदा आहिनि, उहे पंहिंजी जात कुल वरण इहो कोन ॾिसंदा आहिनि। वो केवल हिकिड़ो ई संबंध ॾिसंदा आहिनि कि मां भगवान जो आहियां। जंहिंसां प्रेम कबो आहे उनखे चइबो आहे न, मैं आपका हूँ, मैं आपकी हूँ। तो भगत चवंदो आहे मां भगवान जो आहियां, मां भगवान जो आहियां। न जात न वर्ण न विद्या न धन न क्रिया, ये मायने न रखंदा आहिनि। पर हिकु ॻाल्हि मां चवां, मर्यादा न छॾणु खपे, मर्यादा न छॾे ॾिजो। अगरि सुंदर न आयो ऐं भगत भी आयो त अहंकार वरी न कजो या मूढ़ता न कजो कि वहाँ कोई भेद वेद नहीं चलता। गरीब आयो ऐं अमीर सां बराबरी करण जी कोशिश कयो, इन आधार ते कि असां ॿई बराबर आहियूं, ॿई भगत आहियूं, इहा मूढ़ता न। रविदास कबीरदास पंहिंजी मर्यादा में रहिया, जेको बि उन्हनि जो कर्म हो उन्हनि उहा ई क्रिया जारी रखी ऐं निवृत में रहिया कि असां त घटि जात जा आहियूं। भगत कॾहिं कोन चवंदो कि कोई भेद कान्हे। भगत चवंदो छा कि अरे वहाँ तो सब बराबर है, वहाँ सब बराबर है। भगत न चवंदो, भगवान पियो थो चए, इहो देवर्षि नारद पियो थो चए। मतां तव्हां चवणु शुरू थी वेंदो कि कोई भेद कान्हे। कीअं भेद कान्हे? तुंहिंजी चवण सां समाज में त रहंदो न भेद। मन सां भेद न रहंदो त मन ॾिसणु अचे थो या ॼण? त जेको नज़र नथो अचे उन मामले में चुप रहो। इहो ज़रूरी आहे, एतिरो ध्यानु रखणु। भेद कान्हे, केवल हिकु ई भावना आहे कि मां भगवान जो आहियां।
या मां उनजी आहियां, मैं उसकी हूँ, मां भगवान जो आहियां। गिरवर उठाने
सिर्फ़ु एतिरो ई लिखियल आहे, वे उसके हैं, नारद थो चए वे उसके हैं। भगत कोन्हे लिखियल, भॻवान बि कोन्हे लिखियल, ऐं भॻवान जा छा आहिनि, दास आहिनि, इहो बि कोन्हे लिखियल। इहो ई काफ़ी थींदो आहे। मैं आपकी हूँ, मैं आपका हूँ, मैं उसका हूँ, मतिलबु मां सॼो हुनजो आहियां। भगत भॻवान जो थींदो आहे। इन करे उन भगत जो जात भॻवान जी जात थी वेंदी आहे, उनजो रूप भॻवान जो रूप, उनजो कुल धन सभु उहो ई आहे जेको भॻवान जो आहे। 74 नंबर श्लोक हिकु शिक्षा आहे, हिकु चेतावनी, हिकु सावधानी आहे भगत जे लाइ। वादो नावलंबय, भगत खे वाद विवाद खां बचणु खपे। वाद विवाद मतिलबु फालतू जा तर्क वितर्क, बहस खां बचणु खपे भगत खे। उहा अलॻि ॻाल्हि आहे कि किथे भक्ति वधाइण जे लाइ असांखे थोरो हू करिणो पए एक्सप्लेन, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर जेॾी महिल ॾिसो न कि हाणे जे संवाद विवाद में पियो थो मटिजे त चुप थी वञो, या पहिरियों ई सम्झी वञो न कि हिन माण्हूअ सां संवाद करण जो फ़ाइदो आहे। पहिरीं सम्झी वठो, छा इहा उहा आहे कि संवाद करण लाइ तयारु थींदी, सत्य खे स्वीकार कंदी? तव्हां सोचींदा न हीअ मञण वारी त कान्हे, माना विवाद ई कंदी, त उन खां बचो, विवाद खां बचणु खपे। शांत, सभिनि खां सुठो आहे मौन रहूं, चुप रहूं, जेसि ताईं अति आवश्यक न थी वञे। जलेबियूं अगरि बड़बड़ कनि, बक बक कनि, पंहिंजे हुन जूं वॾाइयूं कनि सत्संग जूं कि हमारा तो एंड है, इसके बाद एंड है, ऊंचा है, बहस खां बचिजो। पर जिते लॻेव न कि हाणे 4-5 जलेबियूं मिली करे ओवर पे थियूं ॻाल्हाइनि, कूड़ पे थियूं ॻाल्हाइनि, ऐं हुन चक्कर में ग़लति प्रचार थो थिए, छो त ॿिया जेके ॿुधनि था उहे शायदि इन्हनि खे सही सम्झण लॻंदा, उते विनम्रता सां ॻाल्हाइणु खपे। ऐं जेॾी महिल तव्हां ॻाल्हाइणु शुरू कंदा अनुभव सां, भक्तीअ जी भावना सां, त जलेबियूं चुप थी वेंदव। पोइ जलेबियूं पाण इहो चवंदव कि असां वाद विवाद में पवणु नथा चाहियूं। जेका सूत्र नारद थो चए कि भगत खे वाद विवाद में न पवणु खपे, उहा ॻाल्हि जलेबियूं चवंदव, मूंखे ख़बर आहे। चवंदव हमारे गुरु ने मना करी है कि वाद विवाद में मत पढ़ो। माना जेसि ताईं हिननि खां कोई पुछण वारो न आहे तेसि ताईं ॻाल्हाईंदियूं रहंदियूं, ऐं जीअं ई के पुछो हिकदमि सावधान थी करे चवंदव हम वाद विवाद में नहीं पढ़ना चाहते, बूथ सुॼाए करे चवंदव। ॿुधायो बिल्कुलु। संत मिले तो कहिए सुनिए, बोले असंत तो मौन में रहिए। हाँ, संत मिले तो कहिए सुनिए, त इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मिले असंत तो मौन में रहिए। हा, इहा त सुठी ॻाल्हि आहे, पर महत्वपूर्ण ॻाल्हि आहे कि संत जी परिभाषा हुननि जे हिसाब सां छा आहे। उहे संत, उहे त चवां न, गड़बड़ उते आहे। दोहो त सही आहे, हिननि जो कान्हे। जेको इहो दोहो आहे 2 लाइनुनि जो, इहो हिननि जो कान्हे, जलेबियुनि जो कान्हे, शायदि कबीरदास जो आहे। त उनजो आहे, त उन संत जी परिभाषा छा कई आहे कबीर? उन्हनि इहो चयो आहे जेको गीता ज्ञान में वञे सो संत। कबीर ईअं चयो आहे छा? ही ईअं चवंदव कि जेको असांजे जलेबी सत्संग में अचे सो संत, ऐं संत मिले कुछ कहिए सुनिए। अरे भाई, जलेबी मिले त कुछ कहिए सुनिए, त भई जलेबियूं मिलंदियूं त छा चवंदियूं ऐं ॿुधंदियूं? बक बक, बकवास।
ऐं पोइ उन हिसाब सां ई असंत त उनखे चवंदियूं जेको कबीर जे हिसाब सां संत आहे। उन खां दूर रहणु खपे। जेको पोल खोले उन खां दूर रहो। ऐं जेको असांजी हा में हा मिलाए उन सां कुझु कहिए सुनिए, मज़ो ईंदव। त जलेबियूं बि चवंदव कि असां वाद विवाद में न फासण था चाहियूं। बूथ सुॼाए चवंदव, मुंहिंजी यादि ईंदव। पर तॾहिं चवंदियूं जॾहिं फासंदियूं। पर पहिरीं चेक कंदियूं आहिनि कि कोई अहिड़ो होशियारु वेठो त कान्हे हिते समझदार। ये चेक कंदियूं अथव, ॾिसंदियूं आहिनि भोला भाला मूर्ख वेठियूं आहिनि 4-5, पोइ शुरू थींदियूं अथव। पोइ ॾिसंदियूं आहिनि हाणे सभु हा में हा मिलाइनि पिया था, माना थी वियो असांजो एजेंडो तयारु। हाणे का न का फासंदी चकर वियो में। त उन्हनि जो वाद विवाद खां बचणु अलॻि आहे ऐं भगत जो वाद विवाद खां बचणु अलॻि आहे। भगत पहिरीं ॻाल्हि त उनखे कुझु सिद्ध कोन्हे करिणो। भगत खे कोन्हे सिद्ध करिणो कि भॻवानु आहे या कान्हे, सृष्टि कीअं ठही, कॾहिं ठही, छो ठही। हुनखे सभिनी सवालनि जो जवाबु हिकिड़ो ई मिली वियो। हुनजे भीतर प्रेम प्रकट थी वियो, भॻवान लाइ आनंद अची वियो। हुनखे हाणे कोई प्रश्न कान्हे, कोई जिज्ञासा कान्हे। अगरि भॻवानु आवश्यक सम्झंदो त पाण ई हिनखे जवाबु ॾेई छॾींदो भॻवानु भगत खे। उहो त उनजे भरोसे आहे भगत। बाक़ी जेको जंहिं प्रेम न कयो, भॻवान सां भॻवान जी भक्ति न कई ऐं सिर्फ़ु ई प्रश्न उत्तर खणी तर्क वितर्क कयई त उन लाइ चइबो आहे कि जुगाली कयनि रुॻो। गांइ छा कंदी आहे, गाह खाईंदी आहे, पोइ यको भरे छॾींदी आहे पेट में, पोइ उनखे पई चॿाड़ींदी रहंदी आहे। त इहे जेके तर्कवादी आहिनि न, उन्हनि खे केवल हासिल कुझु कोन थींदो आहे। चॿाड़े तर्क ॾेई उते ई बीठा हूंदा आहिनि। न आनंद, न प्रसन्नता, न छा। त भगत खे इन्हनि विवादनि खां बचणु खपे, तर्क वितर्क खां। देवर्षि नारद थो चए, छो त बहुल्यावकाशात नियतत्वाच। छो त वाद विवाद जे लाइ स्पेस ॾाढो हूंदो आहे, उहो किथे स्टॉप कोन थींदो आहे। वाद विवाद अगरि शुरू थियो न, तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे सही साबित कयो, साम्हूं वारो पंहिंजी ॻाल्हि खे सही साबित करण में लॻी वञे त ॾाढो अवकाश माना आकाश, स्पेस, ॾाढी जॻह हूंदी आहे हुनखे फैलजण जे लाइ। काई अहिड़ो तर्क कान्हे जंहिंखे कटण वारो तर्क न हुजे। मुल्ला नसरुद्दीन वेठो हो, उन सां गॾु दोस्त बि हुनजो वेठो हो। त मुल्ला जो पुटु आयसि ऐं पीउ खे चयईंसि मूंखे साइकिल वठी ॾियो। साल करे दोस्त जे साम्हूं चयईंसि ऐं मना न करे सघंदो। ऐं जेका लैंग्वेज ॻाल्हाईंदो आहे जलील करण वारी, उहा न ॻाल्हाईंदो घटि में घटि। चयईंसि पापा साइकिल वठी ॾियो, महांगी वारी, 25,000 वारी। त मुल्ला ॾिठई दोस्त आहे त ॾाढो प्यार सां चयईंसि बेटा, भॻवान पेर टंगूं छाजे लाइ ॾिनियूं आहिनि पाण खे? तो साइकिल छा कंदई? चयईंसि स्कूल खणी वेंदुमि। चयईंसि स्कूल पासे में त आहे तुंहिंजो, हितां खां होसि ताईं त वञिणो आहे, ऐं टंगूं छाजे लाइ भॻवान ॾिनियूं आहिनि? त छोकिरे चयईंसि टंगूं हिन लाइ ॾिनियूं अथई, पेर हिन लाइ ॾिना अथई ताकी असां साइकिल जा पेडल हलाए सघूं। इहो अथव तर्क। मुल्ला सोचियो हुई कि मां कहिड़ो तर्क थो ॾियांसि जो हिनजो जवाब ई कोन हूंदो, पर उहो मुल्ला जो ई पुटु हो न आख़िर। तर्क जो तर्क ॿुधी करे मुल्ला सोचियो कोन हो कि अहिड़ो जवाबु मिलंदो। तर्क जो कोई स्टॉप कान थींदो आहे। श्रृंखला वधंदी वेंदी, जुड़ंदी वेंदी। हीउ छो थियो, ही सृष्टि कीअं ठही, त
भगत खे इन तर्क खां बचण खपे। को कर तर्क बढ़ावे साखा, होई सोई जो राम रच राखा। थियणो उहो ई आहे जेको थींदो। असां पिया मथो हणूं कंहिंसां, कंहिंखे सम्झाइण जी कोशिशि कयूं ऐं साम्हूं वारो हुजे जले बि महाराज त मथो हणणु अजायो आहे। इन खां सुठो असां पाण सम्झी वठूं, काफ़ी आहे। तूं पाण सम्झ प्यारा, ॿियो समझे ना समझे। तूं पाण सम्झ प्यारा, ॿियो समझे ना समझे। जंहिं पाण खे समझायो तंहिं वटि दुनिया झुके। जंहिं पाण खे समझायो तंहिं वटि दुनिया थी झुके। तूं पाण समझ प्यारा, ॿियो समझे ना समझे। हीअ प्रेम जी गंढ सदा ॾाढी नाज़ुक थींदी आहे। हीअ प्रेम जी गंढ सदा सालनि जी जुड़ियल प्रीत हिकु पल में टुटंदी आहे। हिकु बार टुटण खां पोइ ॾाढी मुश्किल साण जुड़े। तूं पाण सम्झ प्यारा, ॿियो समझे ना समझे। तूं पाण सम्झ प्यारा, नफ़रत जो असर मन ते हिकु बार जो पइजी वञे। तोड़े ॻाल्हि हुजे नंढड़ी, पंहिंजो पाण वधी थी वञे। गुण सभई वञनि
लाइ अकेले में कयो। ॿिए खे थोड़ी ॿुधाइणो आहे, तर्क थोड़ी करणो आहे, कुझु साबित थोड़ी करणो आहे। भक्ति करणी आहे पंहिंजे लाइ, भगवान सां जुड़ण जे लाइ, ॿुधाइण लाइ थोड़े। त को कर तर्क बढ़ावे साखा। देवर्षि नारद चए थो वाद विवाद खां बचणु खपे, ऐं छो त वाद विवाद जी का सीमा कान्हे, का हद कान्हे। ऐं हिकु ॻाल्हि यादि रखिजो, तव्हां भगत अगरि आहियो त भक्तीअ खे तव्हां अगरि साबित करणु निकिरंदा त साम्हूं वारो संसार, सॼो संसार समाज कॾहिं बि तव्हांजी भक्तीअ खे सही सिद्ध थियणु कोन ॾींदो। तव्हांखे पागल बि चवंदो, ऐं थी सघे थो तव्हां हुनखे अनुभव ॿुधायो बि पंहिंजो कि मूंसां हीअं अनुभव सच में थियो आहे, मां अनुभव कयो आहे परमात्मा खे। तव्हांखे पागलपंथीअ जो सर्टिफिकेट मिलंदव, हासिल ॿियो कुझु कोन थींदव। इन करे चयो वियो आहे कि इहो पंहिंजो प्रेम जो अनुभव लिकाए रखिबो आहे। कबीर चयो आहे भाई मां गंढ ॿधी रखियो आहे, हीरा गांठ मां हुनखे गंढ ॿधी रखी आहे, जेको मूंखे अनमोल हीरो मिलियो आहे। भक्ति प्रेम जो अनुभव को साबित करण लाइ थोड़ी आहे कि मूंखे अनुभव थी वियो परमात्मा जो। हुनजो कहिड़ो मतिलबु, जंहिंजो पेर ई कोन्हे भक्तीअ में, जेको संसार में अञा उलझियो पियो आहे, उहो चवंदव छा ॾेखार, साबित कर हाणे। या त के चवंदव कि तोखे डॉक्टर जी ज़रूरत आहे। हिकिड़े खे थियो ईअं, मूंखे हुनजो नालो यादि नथो अचे, कवि हो उहो, हुनखे ईअं वेठो हो, बरसाति पए पई, ॿाहिरि ई पंहिंजे घर, हिकदमि हुनखे महसूसु थियो कि कोई मूंखे स्पर्श करे रहियो आहे, परमात्मा जो हथ शायदि। हिकदमि उथियो, मां जेको आनंद पियो थो महसूसु कयां, उल्लास पियो थो महसूसु कयां, मां विश्वास सां चई थो सघां कि भॻवानु आयो, इहो भॻवानु आहे। जल्दी डायरी खणी लिखणु लॻो, मतां मुंहिंजो वीचार मटिजी वञे पोइ वरी कंहिंजे संग में त लिखे, मां दावे सां थो चवां कि भॻवानु आहे ऐं मां आस्तिक आहियां अॼु खां वठी। भॻवानु मूंखे महसूसु थियो आहे, मूंखे हीअं ई अनुभव थियो। पोइ वरी आनंद में भरियल ॿाहिरि निकितो पंहिंजे घरां, सोची ॿाहिरि थोरो ॿुधायां माण्हुनि खे। त ॿ छोकिरियूं ॻाल्हाइनि पियूं पाण में, कुझु पाण में ॻाल्हाइनि पियूं। हीअ वञी करे उन्हनि खे चए थो कि मूंखे हींअर ॿुधायां न कुझु अनुभव थियो आहे, मूंखे मां मञां थो परमात्मा हो उहो। छोकिरियूं घबराइजी वियूं, हिक ॿिए ॾे निहारणु लॻियूं, अंदरि वठी भॻियूं ऐं चवंसि थियूं हली वञ हितां न त पुलिस खे घुराईंदासीं। हिन सोचे मुंहिंजे भॻवान जो पुलिस सां कहिड़ो संबंध, जेको मूंखे अनुभव थियो आहे मां ॿुधाइण थो चाहियां त हिन सां पुलिस जो कहिड़ो संबंध। पंहिंजे दोस्त खे फ़ोन कयईं, उनजे दोस्त चयईंसि ॿुध मां डॉक्टर आहियां, तूं मूं वटि हली अच जल्दी सां, मां तोखे ॿुधायां थो। उनजो नालो यादि नथो अचे। उनजो डॉक्टर दोस्त ॿिए मनोचिकित्सक वटि वठी वियो हिन कविअ खे, हुनजो ट्रीटमेंट हलियो। जॾहिं हिन इहो चयो न 5 महीननि खां पोइ कि जेको मूंखे उहो महसूसु थियो हो उहा मुंहिंजी कल्पना हुई, तॾहिं हुनखे छुटी मिली पागल खाने मां कि हाणे ही नॉर्मल थी वियो आहे। त तव्हांजे केरु सम्झंदव भाषा भक्तीअ जी, प्रेम जी, अनुभूतीअ जी। जीअं असां हिननि मां सिखूं जिन सां इहा बीतजी आहे, असां प्रेम खे लिकाए रखूं, कंहिंसां तर्क करणु निकिता आहियूं जंहिंखे साबित करणो ई कोन्हे कि भक्ति में कुझु थींदो आहे। असां केवल आनंद पाए वठूं, मथो न हणूं। घणो टाइम थियो आहे? हा, त तव्हां ई पिया चओ न कि जल्दी ख़तमु, सूत्र जल्दी ख़तमु न कयो। अॻिते जो सूत्र आहे
भक्ति शास्त्राणि मननीयानि तदत् बोधक कर्माण्यपि करणीयानि। प्रेम भक्ति पाइण जे लाइ भगत खे घुर्जे या तव्हांखे असांखे घुर्जे कि असां उहे शास्त्र पढ़ूं, उहे किताब पढ़ूं, उहो साहित्य पढ़ूं जंहिंसां असांजी भक्ति वधे। अॻे सिर्फ़ किताब हूंदा हुआ पढ़ण जे लाइ, दरबारुनि में कथा थींदी हुई, पोइ हिकु दादी पढ़ंदी हुई, ॿिए ॿुधंदी हुयूं, उन सां भक्ति पैदा थींदी हुई। हाणे तव्हां चवंदा असांजे घर में टीवी आहे, टीवीअ में कथा ॿुधंदा आहियूं त उन सां त भक्ति अची वेंदी न। ॾिसण में ऐं ॿुधण में ऐं वरी ख़ुदि पढ़ण में फ़र्क़ु अथव। हा, स्थान जो त आहे ई, पर स्थान जी बि कॾहिं कॾहिं अगरि असांजी सोच ई दूषित हुजे त स्थान बि कुझु कोन करे सघंदो आहे। हींअर भेद इहो थो हले पढ़ण में ऐं टीवीअ में कथा ॿुधण में। मां ॾिठो आहे न, ॾाढियूं दादियूं अहिड़ियूं महान चवनि कि भाई मां कथा ॿुधंदी आहियां टीवीअ ते, फलाणे जी देवकी नंदन, ठाकुर देवकी नंदन या गौरव कृष्ण शास्त्री या हिकिड़ो हुआ छोटे मुरारी बापू, उन वांगुरु ई शाद रखंदो आहे, जवान आहे उहो चिन्मयानंद। त अनेक चवनि असां भाई कथा रोज़ ॿुधंदा आहियूं ऐं आनंद अची वेंदो आहे कथा ॿुधी ॿुधी करे। पोइ मां जेॾी महिल वञी ॾिसां घर में कंहिंजी कथा भाई ॿुधंदी तूं चए हिन जी, पोइ मां ध्यान सां ॿुधां। मूंखे कुझु वक्ता ई वणंदा आहिनि, मुरारी बापू, स्वामी अवधेशानंद, ॿ टे वणंदा आहिनि। त मां चवां हिन में अहिड़ी कहिड़ी ख़ासियत आहे? पोइ मां दिमाग़ लॻायो, ही ॿुधनि कोन पिए थियूं, ही ॾिसनि पिए थियूं, ही हुनजी शक्ल पिए थियूं ॾिसनि, ही भीड़ पिए थियूं ॾिसनि कि घणा माण्हू वेठा आहिनि कथा में, ही पुठियां जो बैनर पिए थियूं ॾिसनि, ही सजावट पिए थियूं ॾिसनि। त ॾिसण में ऐं शास्त्र ख़ुदि पढ़ण में फ़र्क़ु आहे। हा, अगरि तव्हांजी हृदय में सच में भक्ति आहे, तव्हां श्रोता आहियो, त पोइ त सुठी ॻाल्हि आहे, टीवीअ में ॿुधो पर ॾिसो न। इन करे मुरारी बापू हर कंहिंखे कोन थो वणे, छो त ॾिसणो आहे असांखे, ॿुधणो थोरी आहे। नारद चए थो कि पढ़ो, अहिड़ा शास्त्र, अहिड़ा साहित्य, अहिड़ा किताब पढ़ो जिन सां तव्हांजी भक्ति वधे, भक्ति प्रबल थिए। ऐं इन जे अलावा कम बि अहिड़ा कयो जंहिंसां तव्हांजी भक्ति में वृद्धि थिए। उहे कहिड़ा कम? सत्संग थियो, नाम जप थियो, दरबार में अचणु, मथो टेकणु। ओशो हिकु ॾाढी सुठी ॻाल्हि चई आहे। ओशो चयो आहे भक्तिअ खे वधाइण वारियूं जेके क्रियाऊं आहिनि न, उहे कयो, इहो न पुछो कि छा थींदो हिन सां। अरे जॾहिं संसार में आया हुआ तव्हां त साह खणणु शुरू कयो पहिरियों दफ़ो, त पुछियो हुओ छा कि हिन सां छा थींदो? माउ जो खीर पीतव त पहिरीं पुछियव या हिन सां छा थींदो? पहिरीं कबो आहे, क्रिया पहिरीं कबी आहे, पोइ रिजल्ट ईंदो वेंदो आहे, पोइ असांजो स्वभाव ठही वेंदो आहे। सत्संग में पहिरीं अचिबो आहे। अगरि तव्हां पहिरियों ई पुछण इहो लॻंदा कि छा मिलंदो, छो कबो आहे, छो अचिबो आहे सत्संग में, केतिरो फ़ाइदो आहे, अरे तूं अच। अगरि भक्तिअ जी चाहना आहे त तो ॿुधायां न, बाक़ी त सॼी दुनिया पई नोटंकी करणु वञे सत्संगनि में। ईअं न, इहो नथो चवां कि ईअं ई हलिया वञो बिना सोचे। भक्ति जी चाहना रखी करे कि मूंखे भक्ति प्राप्त करणी आहे, त कोई साधन वाधन न, उहे सभु क्रियाऊं कयो जेको भगत कंदो आहे। मथो टेकियो, दिमाग़ न लॻायो कि हिन सां छा थींदो, सत्संग वियो, सत्संग ॿुधो। ये ॿुधंदे ॿुधंदे
जपींदे नाम जपींदे जपींदे पोइ रिजल्ट ईंदो वेंदो, भक्ति प्रगट थी वेंदी। पर उद्देश्य हुजे वो भक्तीअ जो। मतां चओ कि असां ईअं ई ईंदा आहियूं, ईअं ई या कम असांजा थी वेंदा आहिनि। इहे हिन ते मां ॾाढो चई चुको आहियां, हाणे त चवण जी बि ज़रूरत कान्हे। कॾहिं भॻवान खे यादि कयो, भली प्रेम न हुजेव, भगत जी नकल त कयो, रिजल्ट ईंदव। यादि करण जी कोशिशि कयो, उन वांगुरु रोई ॾिसो, पहिरीं क्रिया कार्य कयो, कारण पोइ अची वेंदो। उल्टो कयो, उल्टो शौक़ु त पालियो कि मां बि भगताणी थियां सची, मां बि मीरा वांगुरु सचो प्रेम कयां। हाली चेष्टाऊं शुरू कयो, नाम जपियो, उनखे यादि कयो, उहे सत्संग कयो, उहे सभु ॻाल्हियूं कयो जंहिं सां भक्ति प्रगट थिए। त देवर्षि नारद चए थो कि उहे कम करणु खपनि जंहिंसां भक्ति थिए, ऐं अहिड़ा शास्त्र पढ़णु खपनि जिन सां भक्तिअ जी प्रेरणा मिले। हिकु अखर आयो आहे मननी यानी, शास्त्रनि जो मनन करणु खपे। हिकु थींदो आहे पढ़णु, खणी करे अहिड़ो मोड़ींदा आहिनि, जंहिं ॾाढनि खे शौक़ु न हूंदो आहे न पढ़ण जो किताब, पोइ पिया मोड़ींदा सोड़ींदा ऐं चवंदा थकिजी पियासीं पढ़ी पढ़ी, ऐं पढ़ी बि वेंदा जीअं तीअं, सम्झ में कुझु न। उहो त ईअं ई थी वियो पठन। उन खां मथे थींदो आहे चिंतन, सम्झी करे पढ़णु, पोइ उन जे बारे में सोचणु कि इन जो मतिलबु छा आहे। पर उन खां बि मथे थींदो अथव मनन। मनन थींदो आहे भावना। हिकिड़ो गुलाब जो गुल हुजे खिलियल, त उनजे साम्हूं वञी बीहो, केवल उनखे निहारियो, इहा थी वई, इहो मनन थी वियो। पर अगरि तव्हां उनजे बारे में सोचणु लॻो कि कीअं आयो, इहो किथां वरितो वियो आहे, घणे मिलंदो आहे, इहो थी वियो चिंतन। ऐं इग्नोर करे हलिया वञो, ॾिसी करे बि इग्नोर करे हलिया वञो, त इहो थियो पठन। त मनन जो अर्थ आहे फीलिंग, महसूसु करणु, कोई हिसाब किताब न, बसि सुठो लॻो। त शास्त्र सत्संग ईअं ॿुधबा आहिनि कि मनन करे उन में डूबजी वञणु, आनंद प्रेम सां पढ़णु। देवर्षि नारद चए थो कि इंसान खे घुरिजे कि शास्त्र बि पढ़े ऐं उहे कम बि करे जिन सां उनजी भक्ति वधे। उहे कम न कयो जिन सां परमात्मा खां दूर थी वञो या संसार सां तव्हांजी आसक्ति वधी वञे। त हिते सत्संग खे विराम, वरी सुभाणे मिलंदासीं।